वज़ीर-ए-आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदी खे पाड़ो ख़तमु करण लाइ सॼी क़ौम मुतहद ऐं पुरज़म आहे। वाक़े में मुल्क दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। हुन चयो त रमज़ान जे भलारे महीने में मासूम ऐं बेॾोही माण्हुनि खे निशानो बणाइण बुज़दिली जो बदतरीन मिसाल आहे। संदसि चवणो हो त दहशतगर्दनि खे कटड़े में आणण लाइ का कसर न छॾी वेंदी। वज़ीर-ए-आज़म नवाज़ शरीफ़ चयो त हुकूमत धमाके में मारिजी वियलनि जे वारसनि सां ॾुख में बराबरि जी शरीक आहे। हू ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआगो आहिनि। सदर ममनून हुसैन जो चवणु आहे त दहशतगर्द आख़िरी साह खणी रहिया आहिनि। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वेंदो। हुन चयो त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। सदर जो चवणो हो त ऑपरेशन रदुल फसाद तहत दहशतगर्दी जी चेल भञी छॾी आहे। हुन चयो त दहशतगर्दनि जी बुज़दिलानी कारवाइनि सां हौसला गॾु नथा थी सघनि। सदर ममनून हुसैन जो चवणो हो त क़ौम दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। दहशतगर्दी जे नासूर खे जल्द हमेशह लाइ ख़तमु कयो वेंदो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सनाअल्लाह ज़हरी ज़ख़्मियुनि खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत कंदे चयो आहे त वाक़े में मुल्क जवादारनि खे कंहिं बि रीत बख़्श न कयो वेंदो। हुन चयो त मासूम माण्हुनि जो रतु वाहींदड़ सख़्त सज़ा जा हक़दार आहिनि। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सनाअल्लाह ज़हरी जो चवणो हो त दहशतगर्दनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी।